दराजा शरीफ में हिफ्त ज़बान शायर सूफ़ी बुज़ुर्ग हज़रत सचल सरमस्त जो 201 उर्स मुबारक जो गैर सरकारी तकरीबूं शुरू थी वयूं आहिनि। मुल्क जे कुंड कुर्च खां हज़ार अक़ीदतमंद दराजा शरीफ पहुची विया। सिक्योरिटी जे सख़्त इंतज़ाम। सरकारी तकरीबूं सुभाणे खां शुरू थींदियूं, जंहिंजो इफ़्तिताह सिंध जो वॾो वज़ीर मुराद अली शाह कंदो। दरगाह हज़रत सचल सरमस्त जे उर्स मुबारक जे सिलसिले में दरगाह जे सजादा नशीन ख़्वाजा अब्दुल हक़ फारूकी जो भाउ ख़्वाजा नज़रुल हक़ फारूकी पंहिंजनि भाइरनि ख़्वाजा नजमुल हक़ ऐं ख़्वाजा सलाहुद्दीन फारूकी सां गॾु दरगाह ते पहुची मज़ार शरीफ खे अर्के गुलाब सां गुसल ॾेई उर्स मुबारक जो गैर सरकारी तकरीबन जो इफ़्तिताह कयो। इन सिलसिले में सचल जी गेणू पहिरल सूफ़ी संग सचल जा कलाम चई बैरून तोड़े मुल्क जे कुंड कुर्च मां आयल अक़ीदतमंदनि खे झुमाए छॾियो। उर्स जे मौक़े ते सचल जी नगरी में हर हंधि महफ़िलनि जो सिलसिलो जारी थी वियो आहे। मज़ार खे गुसल ॾियारण वारी तकरीब जे मौक़े ते पुलिस ऐं रेंजर्स जे जवाननि सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया। कोरोना वायरस जे करे हज़रत सचल सरमस्त जो गुज़िरियल 2 सालनि खां उर्स मुबारक सादगी सां मल्हायो पियो वियो। हिन भेरो उर्स मुबारक जे मौक़े ते बैरूनी तोड़े मुल्की सचल जा हज़ार अक़ीदतमंद दरगाह ते पहुतल आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।